सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे असांखे यादि रखणु खपे जॾहिं बि असां सपना सजायूं असांखे हुजे त उन्हनि सपननि जो असां आदर कयूं, इज़त कयूं। छाकाणि त जंहिं चीज़ जो आदर ऐं इज़त थींदी आहे उहा चीज़ हमेशह असांखे साथ ॾींदी आहे। कंहिं बि चीज़ जो कंहिंखे बि ॾिसंदासीं आदर ऐं इज़त अहिड़ी चीज़ आहे असां इंसान पखी पशु जानवर ये सब पासीरा कर असां हितो निकिरो हिते हिकिड़ो वण हुजे हिकिड़ो ॿूटो हुजे हलो वण में बि जान आहे माण्हुनि खे बि छॾा थो हिकिड़ो पत्थर पियो हुजे पत्थर ऐं सिलो त अहमियत रखंदो ई कोन्हे। पत्थर जी कहिड़ी अहमियत आहे जो नालो ई पत्थर आहे। हिकिड़ो पत्थर पियल हुजे अगरि पत्थर पियो आहे काथे ठोकर बि आहे कंहिंजो पेर लॻे थो कोई कुझु करे थो त पत्थर खे खणी करे पासीरो करे रखो ऐं रस्ते वेंदे असां सिर्फ़ु पत्थर खे ॾिसूं उन लाइ बहितर भावना रखो यार जे ठोकर न लॻे इहो प्यार वारो हुजे चङी नमूने पियो हुजे असांजो के प्यार सां तकूं ईंदे वेंदे ॿियो कुझु बि न कयूं। जॾहिं असां के पत्थर खे प्यार सां ॾिसंदा आहियूं के पत्थर खे इज़त ऐं आदर ॾींदा आहियूं त पोइ असांखे पत्थर में एतिरी आसीस और दुआ ॾींदो आहे जेकॾहिं असां ॿाहिरि वञूं न किथे असांखे कष्ट अचण वारो हुजे उहो पत्थर ई आसीस ॾींदो आहे इहो माण्हू सुख सां वापसि अचे असांखे रस्ते में बि कुझु न थींदो आहे असां एतिरो अॻिते वधंदा